وأصحابه وأهل بيته أجمعين. سبحان الله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله ولي الذين آمنوا يخرجهم من الظلمات إلى النور والذين كفروا أولياؤهم الطاغوت يخرجونهم من النور إلى الظلمات أولئك أصحاب النار هم فيها خالدون. سبحان الله. وقال الله تبارك وتعالى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله. سبحان الله. वर्था में वो कन्न वर्था में वो कन्न पर पाण न खाइन पंहिंजो। सुनो लतीफ सरकार। सुभान अल्लाह। वर्था में वो कन्न पर पाण न खाइन पंहिंजो। ठिकर बितर छाड़ पूत धूणा धार सहन केडी लज लतीफ चए वेचारन वणन फयो वरी फणन फायदे कारण बियन जे। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि मुझे मदीने जे साईं फरमायो सुभान अल्लाह वमा मिन अहदिन सुभान अल्लाह जो तजरबा साजे ख्वाबन में भी मदीनो आ त ख्यालन में सुभान अल्लाह तैयारी जो लगी पई हज जी बस इंतजारात आया है बुलावा मुझे दरबार नबी से। सुभान अल्लाह ख्यालन में भी मदीनो आ ख्वाबन में भी मदीनो आ सोचन में भी मदीनो आ दिल चाहती बस मदीनो मदीनो मदीने यार जी तरफ देखो। सुभान अल्लाह अल्लाह मुझे मदीने वाले मीर जा परवानो जे के एकड़ो दफो थी आया न केडी मतलब पांचे मौसा वेई उन का मदीने जो यादू पूछो त सही। सुभान अल्लाह कीअं था हरियूं कनि कीअं था तारूं कनि त मदीने जे छटन जे हेठां कीअं वेहबो आहे गुंबद खज़रा जी छांव में कीअं वेहबो आहे काबे जे साम्हूं कीअं बीहबो आहे ग़िलाफ़ खे कीअं चंबड़बो आहे। छो त ख़बर उन खे हूंदी आहे न जेको खाईंदो आहे मज़े जी ॿियो खे कहिड़ी ख़बर। मुंहिंजे आका जा परवानो अॼु अहिड़ो मौज़ू थो खोलियां जेको
पर जुमाए ते रहिस तॾहिं वो साॻियो मौज़ू, टे रहिस तॾहिं बि साॻियो मौज़ू। ज़िंदगीअ ते भरोसो न आहे इंशाअल्लाह ताला। लेकिन हदीस ॿुधो, मुंहिंजे आका फरमायो वमा मिन अहदिन यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही हत्ता अरुद्द अलैहि सलाम कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मदीने जे साईं फरमायो वमा मिन अहदिन, हिकिड़ो शख्स भी, हिकिड़ो मां मुस्तफा जो आशिक भी जॾहिं मां मुस्तफा ते सलात व सलाम पढ़ंदो आहे, सुभान अल्लाह, वमा मिन अहदिन, हिकु शख्स भी जॾहिं मां मुस्तफा करीम ते सलात व सलाम पढ़ंदो आहे इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, त मुंहिंजो अल्लाह के तो फरमाया हुजूर मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजो अल्लाह मां मुस्तफा खे फरमाईंदो आहे, मां मुस्तफा खे उन पंहिंजे गुलाम जे तरफ़ मुतवज्जिह कंदो आहे त मुंहिंजा पुडल होॾे निहार तुंहिंजो गुलाम तो ते सलात व सलाम पढ़ी इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुंहिंजो अल्लाह मां मुस्तफा के मुतवज्जिह कंदो आहे उन पंहिंजे आशिक ॾांहुं जेको मूं ते सलात व सलाम पढ़ंदो आहे। या रसूल अल्लाह, तव्हां मुतवज्जिह थी पोइ छा कंदा हो? मुंहिंजे आका फरमायो हत्ता अरुद्द अलैहि सलाम, एतिरे ताईं जो मां मुस्तफा उन गुलाम जे सलाम जो जवाब ॾींदो हां। सुभान अल्लाह। ऐं फरमायो जो मदीने जे शहंशाह, ऐं फरमायो मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो गुलाम, मुंहिंजे आका फरमायो हिकिड़ो आशिक मूं ते दुरूद व सलाम पढ़ंदो आहे त मुंहिंजो रब, केरु? मुंहिंजो रब मां मुस्तफा के उन जे तरफ़ मुतवज्जिह फरमाईंदो आहे। यानी खुदा त अॻे ई पंहिंजे महबूब जे आशिक जे तरफ़ पंहिंजे रहमत खे मुतवज्जिह कयो वेठो हूंदो आहे, वरी पंहिंजे यार खे फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा हबीब जेको तो ते दुरूद थो पढ़े, पहिरीं मुंहिंजी रहमत उन जे तरफ़ मुतवज्जिह आहे, हाणे मुंहिंजा मुस्तफा तोखे बि रहमत लिल आलमीन बनायो अथनि, तूं बि इन जे तरफ़ तवज्जह नरमी तवज्जह कर, पर इन खे इन जे सलाम जो जवाब भी दे। सलाम तोते थो पढ़े, अजर मां ॾींदोसांसि, जवाब तूं ॾी। सुभान अल्लाह। अजर मां ॾींदोसांसि, छो त मां ख़ुदा आहियां, अजर ॾियण वारो मां आहियां, मां जवाब ॾियण वारो न आहियां, मां अजर ॾियण वारो आहियां। मुंहिंजो बांधड़ो आहे, तुंहिंजो आशिका, तुंहिंजो गुलाम आहे, तोते दुरूद व सलाम पियो पढ़े, मुंहिंजा हबीब तूं इन खे जवाब ॾे, मां खुदा इन खे अजर थो ॾियां। कहिड़ो अजर थो ॾियां? आफिया। सुभान अल्लाह। अब बाबम मिनल आफिया, मां अल्लाह पंहिंजे छोटकारे जो दर खोले थो छॾियां। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद व सलाम पढ़ण वारा जेतिरो ख़ुदा तौफ़ीक़ ॾे पंहिंजे महबूब ते दुरूद व सलाम पढ़, उन जो आशिक़ ख़ुदा राज़ी थी पवे। अगर अल्लाह खे राज़ी करणो आहे त मुस्तफा करीम ते दुरूद व सलाम पढ़णो आहे। हबीब फरमायो त हिकिड़ो जेकॾहिं आशिक़ दुरूद पढ़ंदो आहे त रब मूंखे मुतवज्जिह फरमाईंदो आहे। पर ॿुधायो मूंखे ओ सियाल महिला जे गुलज़ारे मदीना मस्जिद पढ़ीदल शहर जे अंदरि वेहण वारो, हे सवे वेठा आहियो, जॾहिं मुंहिंजे महबूब ते दुरूद व सलाम पिया पढ़ो, छा मुंहिंजो मुस्तफा जवाब ॾींदो या न ॾींदो? जॾहिं मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ो, दिलि खोले दुरूद पढ़ंदा कयो, ज़िंदगी चाहियो त इंशाअल्लाह ताला इन अॼो के हिन मौज़ू खे कंटिन्यू रखबो, लेकिन पढ़ीदन जे तारीख़ जो अहम मौज़ू खणी रहियो आहियां। अॼु क़ुरान करीम ऐं हदीस जे दलील मां इन प्यारी जमात खे ॿुधाइण चाहींदुमि, ऐं इहे दलील अॼो के जुमे ते ख़त्म न थींदा इंशाअल्लाह ताला। जेसिताईं मदीने वञा तेसिताईं दलील जारी रहंदा। ख़बर दलील कहिड़ा आहिनि, छा छा आहिनि? गौर सां ॿुधो। अली वारिस चवण जाइज़ आहे या न? मौज़ू इहो आहे। छा मौज़ू आहे? अली वारिस चवण जाइज़ आहे या न? दुनिया जा माण्हू चवनि था त जाइज़ कोन्हे, दुनिया जा माण्हू चवनि था त गुनाह आहे, दुनिया जा माण्हू चवनि था त शिरक आहे,
अजो खोले खोले रब जो कुरान तो तहां के बुधाया मुझे मुस्तफा जी हदीस तो बुधाया इन करे तो भले ही जेके रिकॉर्डिंग करने वाला हन ये मूवी भी रिकॉर्डिंग करे छदीन एडो जे करे को बद अकीदा है तो जाडो सामो रखन चवन से पहली बुध सजन साईं जे गुलाम जो आवाज उन्हें का को जवाब ने तो आगे खोले तो बुधाया अजो कुरान और हदीस में साबित करनस अली वारिस चवण नरगी जायजा पर अली वारिस चवण सवाब अली वारिस चवण नरगी जायजा पर अली वारिस चवण सवाब मां मुनो नया जो ये ठका वडिया अल्लाह जे कुरान में सोने नबी जे हदीस फरमान में साबित करनस छा ख्याल है ताने दिल जो इन मौजू के खोलियो अल्लाह जे कुरान का पोतगाल खत्म थी गई ता हिकड़ो दफो मुझे महबूब मुस्तफा ते इश्क सा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सूरह बकरा के पारे जे बेरुको जी आयत सुभान अल्लाह सूरह बकरा के पारे जे बेरुको जी आयत जी आयतुल कुर्सी खत्म थींदी आहे उनका पो हिकड़ी आयत पूरी करे बी आयत में अचो त तव्हां के खोले बुधाया त वारिस चइबो छा के आ वली चइबो छा के आ संभालींदड़ चइबो छा के आ मुझे सुणे रब जे ज़ात पंहिंजे क़ुरान करीम में कीअं बयान फरमायो सुभान अल्लाह मुझे बेनियाज़ रब फरमायो अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर सुभान अल्लाह लेकिन एक एड़ी गाल भी बुधाया जेका तंजे गुमान में भी न होजे याद रखी छड़ियो वली मना वारिस वली मना दोस्त वली मना वाली वली मना संभालींदड़ सुभान ये अल्लाह सब माना वली जुहन कदा खोले पटी दरवारा बुधो वली ईमान वारन जो भी होदो यानी वारिस दोस्त वाली ईमान वारन जो होदो पर काफरन जो भी होदो सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान में तो जे खोले बुधाया वा ईमान वारन जो वली वारिस केरा ऐ काफर जो वली वारिस केरा ईमान वारन जो वली वारिस काथे पहुंचदो ऐ काफर जो वली वारिस काथे पहुंचदो सुभान अल्लाह इहो जे को चवण त वारिस हिकु खुदा है कोई शक ना है कोई बुधो कुरान अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू बकरा सूरा के पारे जो ब्योरको मुझे करीम रब फरमायो अल्लाह ईमान वारन जो वालिया सुभान अल्लाह के वालिया गाया के अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू अल्लाह ईमान वारन जो वारिसा अल्लाह ईमान वारन जो वालिया अल्लाह ईमान वारन जो दोस्ता सुभान अल्लाह रब्बे सुल जलाल फरमायो वलियो अल्लाह जो इस्म नाहे पर सिफत सुभान अल्लाह अल्लाह जो इस्म चाहे उसमें जाती अल्लाह चाहे अल्लाह जेको कहे बेते न थो रखी सके सुभान इस्म जात अल्लाह बेते न थो रखी सके अब्दुल्लाह चई सके तो सिर्फ अल्लाह न थो चई सिर्फ अल्लाह हिक
सिर्फ अल्लाह हिक्का वो करीम रब फरमाए तो अल्लाह वलियुल्लज़ीन मना रब तो दसे द वलियु सिफत मा रब जिया सुभान अल्लाह वलियु सिफत मा रब जिया वलिय जी माना संभालींदड़ वलिय जी माना गुमराही मां कढंदड़ वलिय जी माना बेफरमान खां रोकींदड़ वलिय जी माना जन्म दे वींदड़ के छिके जन्नत में पहुंचाईंदड़ मां नथो चवां मुंहिंजो रब थो फरमाए अल्लाह वलिया वारिसा संभालींदड़ा मालिक वालिया कहजो अल्लज़ीन आमनो जेके ईमान वारा हन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन्नूर सुभान अल्लाह वो वाली वारिस अल्लाह पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमाईंदो आहे मां करीम रब वाली ऐं वारिस कहजो ईमान वारन जो हां मुखे बुधा तो जो असांजो खालिक केरा मालिक केरा सब कुछ अल्लाह मगर हिते खुदा पंहिंजी अलग सिफत बयान करे रहियो आहे मां अल्लाह वाली हां मां अल्लाह वारिस हां मां अल्लाह मददगार हां मां अल्लाह दोस्त हां मां अल्लाह संभालींदड़ हां कहजो ईमान वारन जो मौला कीअं संभालींदो है मदद कीअं कंदो है वारिसी कीअं कंदो है दोस्ती कीअं निभाईंदो है मुंहिंजो अल्लाह तो फरमाए युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन्नूर जेके तबाही में हूंदा आहिनि जेके बर्बादी में हूंदा आहिनि जेके हलाकत में हूंदा आहिनि जेके जहन्नम जे करीब हूंदा आहिनि युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात जेके ऊंदाहीअ जे खॾनि में हूंदा आहिनि मां अल्लाह उन्हनि खे कढी इलन्नूर सिराते मुस्तक़ीम वारी वाट नसीब कंदो समझो यानी वली सिफत है वली सिफत है अल्लाह जो सिफाती नालो आहे वली सिफत है अल्लाह जी ऐं अल्लाह उन पंहिंजे सिफत जी तशरीह करे खोले ॿुधाए थो त मां अल्लाह जी जेका हीअ छो त अल्लाह जी सिफत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम रहमान भी खुदा रहीम भी खुदा रहमान जी सिफत भी आहे रहीम जी सिफत भी आहे गफ्फार जी सिफत भी आहे जब्बार जी सिफत भी आहे सत्तार जी सिफत भी आहे मुतकब्बिर जी सिफत भी आहे खालिक जी सिफत भी आहे मालिक जी सिफत भी आहे यानी हर नाले जो पंहिंजो अल्लाह सिफतूं पैदा कयूं आहिनि पंहिंजे सिफाती नालनि में ख़ुदा ताक़त रखी आहे ख़ुदा चवे थो ईअं मुंहिंजो हिकिड़ो सिफाती नालो वली भी आहे जंहिंजो कमु आहे ऊंदाहीअ में पिननि खे कढी रोशनीअ ते आणणु इथे बीहो पहिरीं अचो त अल्लाह खां सवाल कयो ओ मुंहिंजा करीम रब इहा जेका वली वारी तुंहिंजी सिफत आहे तुझी बेनियाज ज़ात जी जेका सिफत आ ओ मुंहिंजा मौला जंहिंजो मक़सद वालिया जंहिंजो मक़सद वारिस आ जंहिंजो मक़सद दोस्त आ जंहिंजो मक़सद संभालींदड़ आ सभई सिफ़तुनि मानो इन हिकिड़ी सिफ़त जूं आहिनि मौला एतिरो त करम कर 14 सदीअ जे दौर में तुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे पहुचणो आ इहा सिफ़त कंहिं ॿिए खे बि ॾिनी ठही आ पंहिंजे ज़ात लाइ ख़ासि करे छॾी अथई हर सवाल जो जवाब जो कुरान मां ॾींदो हर सवाल जो जवाब जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार में सवाल कयोसीं ओ मुंहिंजा करीम रब इहा सिफ़त जेका ऊंदाहीअ मां कढंदी आहे ज़ुल्मत मां कढंदी आहे बर्बादीअ मां कढंदी आहे जहन्नम मां वापसि करे जन्नत में पहुचाईंदी आहे तो फरमायो त मुंहिंजी सिफ़त आहे मौला क़बूल आहे भला इहा सिफ़त कंहिं ॿिए खे बि ॾिनी ठही आहे न अचो रब जे क़ुरान ते अल्लाह फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह सुभान अल्लाह बेशक तव्हांजो वाली वारिस केरा केरा इन्नमा वलियुकुमुल्लाह बेशक तव्हांजो वाली वारिस अल्लाह व रसूलुहु ऐं उनजो रसूल सुभान अल्लाह ऐं विच में वाह बीठो आहे वमना
आई इन्नमा वलियुकुमुल्लाह, बेशक तवजो वाली वारिस अल्लाह व रसूलुहु, आई उन्हें जो रसूला गाल रब पूरी कर गई। अल्लाह फरमायो व आई अल्लज़ीना आमनू, आई ईमान वारा भी तवजा वली आई वारिस आहने। जा पढ़ी जो रब जो गागा रब जो कुरान। वली वारिस अल्लाह भी आहे, वली वारिस रसूल भी आहे, वली वारिस ईमान वारा भी आहे। यानी कुरान करीम बुधायो वली वारिस असली अल्लाह हुआ, बियो जेके अल्लाह बनाए ओहो भी वली ऐं वारिस। मगर फर्क इहो आ जेको बाद में जेको रसूल तो जो वली वारिसा उनके चेबो तही सुनो रसूला ऐं मुझो वली वारिसा, उनके अल्लाह न चेबो। जेको बियो ईमान वारो यानी सहाबिया चेबो हे सहाबी मुझो वली ऐं वारिसा, उनके सहाबी चई पुकारबो। अल्लाह चई न छो त अल्लाह हिक, अल्लाह हिक्का। मुझे बेनियाज रब जे कुरान करीम ने ॾेखारियो। हाणे मुझे करीम रब उन वली ऐं वारिस जी जेका सिफ़त ॿुधाई, कहिड़ी ॿुधाई? सब खां पहिरीं वो जेको वली आ, वो जेको वारिस आ, अल्लाह फरमाए तो मां रब जी सिफ़त आ। इन सिफ़त जी तशरीह कहिड़ी आ? यानी इन सिफ़त वारो छा कंदो आ? गुमराहन खे गुमराही खां कढी सिधे रस्ते ते आणींदो आ। इन वली जी सिफ़त छा आहे? गुमराहन खे गुमराही मां कढी सीधे रस्ते ते आणींदो आ। हाणे मथा खां शुरू थो थिया। अल्लाह खां बाद में वली कहिड़ा? चव रसूल उन जो सुहिणो रसूल वली आ, उन जो सुहिणो रसूल वारिस आ, उन जो सुहिणो रसूल दोस्त आ, उन जो सुहिणो रसूल संभालींदड़ आ। हेठि पहुतो अचां सभ खां पहिरीं पहिरीं बाद नबी जेको अमीरुल मुमिनीन बनियो आ, सुहिणो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो आ। अचो सिधो तव्हांखे दरबारे अबू बकर में वठी हलां। अचो त न अबू बकर खां पुछो, जॾहिं उन खां सवाल कयो ओ सुना अबू बकर जवाब ॾे। पाण फरमायो पुछण वारा पुछ, दे ख़बर तू अल्लाह सां वधीक प्यार थो करीं या सोने मुस्तफा सां वधीक प्यार थो करीं? सवाल कंहिंखां कयो? पढ़ी दरबारा सोने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां। उन मुंहिंजे महबूब मुस्तफा जे सहुरे, उन मुझे महबूब मुस्तफा जे यारे गार खबरदार थी बता। सुने अबू बकर सिद्दीक ला दिल सोढ़ी करी खुदा जे अज़ाब खे दावत न दे। अबू बकर सिद्दीक ला दिल खुलासी कर, छो त उन मुझे मुस्तफा जे ला पंहिंजी झोली खुलासी करे छॾी। उन सुने अबू बकर सिद्दीक फरमायो ओ पुछण वारा आहे तराज़ जी ॻाल्हि, पर जे पुछी तो त अॼु अबू बकर तोखे जवाब थो ॾे मां वधीक प्यार पंहिंजे महबूब मुस्तफा सां कंदो आहियां। अबू बकर तुंहिंजो पैदा कंदड़ केरु? चई अल्लाह। चई रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ केरु? चई अल्लाह। चई तुंहिंजो मालिक केरु? चई अल्लाह। जे तुझी जिंदगी मौत के हथ में, जे अल्लाह जे हथ में, जे जॾहिं सब कुछ अल्लाह जे हथ में, वो प्यार मुस्तफा सां छो थो करी? जे अबू बकर पहिरीं मौजूद हुयो, अल्लाह जी ज़ात भी मौजूद हुई, मगर अबू बकर के ख़बर ही कान रही त अल्लाह केरा। अल्लाह केतिरा हन, अल्लाह किथे आ? अबू बकर के तेसी ख़बर कान पई जेसी अबू बकर दरे मुस्तफा ते न आयो, तेसी खुदा जी शनास भी को न हुई। अबू बकर के हिक अल्लाह जी ख़बर तॾहिं पई जॾहिं दरे मुस्तफा ते आयो। दरे मुस्तफा ते अची अबू बकर चयो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। जदों दरे मुस्तफा ते पहुतस हिक अल्लाह जी सुञाणप मिली, मुस्तफा सां प्यार शुरू कयो, मुझे रब मूंसां प्यार शुरू कयो। अबू बकर
प्यार कैसा तो वधी का कया गाला गाला मदीने वाले सही सा छो जब तक बिके न थे कोई पूछता ही न था मेरे यार ने कमली वाले ने खरीद कर अनमोल कर दिया जब दरे मुस्तफा ते पेशानी झुकायम दरे मुस्तफा जे दामन में हथ विधम पहली रुकी अबू बकर उसको सिद्दीक अकबर पर जी वयस सुभान अल्लाह चल पके कहता अदा वे बोला नबी जो ले चुप कर चल पके गौर कर मुझे दोस्तों ठीक है इन पकड़ के बाहर जो जिंदगी के कोई भरोसा नहीं अबू बकर सिद्दीक जो की दो चाहे तो महबूब मुस्तफा सा प्यार कर तुझो कमा रब तो सब पर प्यार सुभान अल्लाह लेकिन अबू बकर सिद्दीक पाजी पूरी जिंदगी में बुधा मुझे महबूब मुस्तफा जे दीन जी तबलीग कई या न कई जवाब दे अल्लाह कुरान करीम में फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु अबू बकर के जे तबलीग सा मुसलमान थियो अबू बकर के जन्म वाले रास्ते ता कढी जन्नत वाले रास्ते ते वठी अचण वारो के राज मदीने जो घोर सुभान अल्लाह अबू बकर के गुमराही में कढी करे राह हक ते वठी अचण वारो के राज मदीने जो मीरा अबू बकर के आम मानन मां कढी खास मानन में पहुंचण वारो के राज मदीने जो शेरा ओ अबू बकर सिद्दीक ईमान वारन जो वारिस सुभान अल्लाह जो तना अबू बकर सिद्दीक पारी पूंजी पाजी पूरी जिंदगी अल्लाह जे मखलूक के गुमराही मो कढी राह हिदायत जो दर्स दिनो सुभान अल्लाह ये सच्चा जवाब लियो सच्चा हेठ नहीं अचो उमर फारूक ते जो उस्मान ज़ुन्नूरैन ते अचो लेकिन मुखे सोने अली ते अचणो मुखे काथे अचणो सोने अली ते अचणो अबू बकर सिद्दीक जे ईमान जी बरा हिकड़ी झलक ॿुधाया कुछ टाइम पियो अबू बकर सिद्दीक वापार जे संगे शाम मुल्क दे वञण वारो रस्ते में काफिले सा गड्डा निंद थो करे अख अख सा लगी ये ख्वाब में दिसे त चोडी जो चंड नमूदार थिया तेज रोशनी थधड़ी रोशनी अचानक हो चंड मुझे हज में अची अबू बकर सिद्दीक को सुनो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे मुस्तफा जा चार यार है सुभान अल्लाह सुनो अबू बकर सिद्दीक को जी अख खुली राह बदे वयो देख बर ही ख्वाब लधो थम माना चाहे निहारे जी तक के दो खुश नसीब है सुभान राह बचा जो के दो खुश नसीब है जे की जे मुझे इल्म तौरात ज़बूर इंजील जे ज़ोर ते एतरो मां तोखे इल्म जे बुनियाद ते बुधाया तो त ओ आखिरी नबी जेको पूरी दुनिया ते चोडीअ जे चंड वांगुरु छाए जीवी दो तुझो ख्वाब बुधाए थो उन ऐलान नबूवत करे छडियो पर हिकड़ो एड़ो ॾींहुं ईंदो जो वो चोडीअ जो चंड तुझे हंज में आराम जरूर कंदो अल्लाह राहिब जॾहिं जवाब ॾिनो काफ़िलो ते हलियो पोयां ऐलान नबूवत थी चुको जी अबू बकर वापस आयो अबू जहल अबू लहब रस्तो रोकियो दे खबर ए तो जो यार जे जो नालो मोहम्मद सुभान अल्लाह तो छा तो चवे तमा अल्लाह जो नबी हा मां आखिरी नबी हा तू छा तो चवी अबू बकर जे ये मां कोई भी कमेंट्स कोन कंदुस इ छडियो मुखे तमा पहिरी यार को पूछा दोस्त ताहे पर मोहम्मद जे नाले सा दोस्त नबी जे नाले सा न मुके खबर ही कोन है मां पूछा अबू बकर सिधो काथे आयो जो दरबार नबी में आयो निहारे चवे थो मुझा दोस्त ही गाल मानुन जे वातो बुधी थम तमा जो छा चवण अबू जहल ही थो चवे अबू लहब ही थो चवे तमा ऐलान नबूवत फरमायो मुझे आका मुर्की फरमायो त अबू बकर गाल सचिया सुभान अल्लाह गाल सचिया अबू बकर छा थो चवे ओ सुना तुझे गाल में शक त कोई कोने पर दिल चवे थी त को दलील बुधा सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा मुर्की फरमायो ओ अबू बकर मुखा दलील छो तो पुछी रस्ते में जेडी मल निंद पे तुझे हंज में छा आयो सुभान अल्लाह
सदक़त या रसूल सदक़ अल्लाह। वो सुनो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे महबूब मुस्तफा दे ईमान आदई, लेकिन कदे ऐलान नबूवत खां बाद में दुनिया ते हली करे बाद में वो अबू बकर तमा का तो पुछन ईमान वारन जो वारिस आहे या कोने? जवाब ॾियो। रब जो कुरान तो चवे अबू बकर सिद्दीक ॾिसण खां बाद में पुछण खां बाद में ईमान आंदो, असां जो ईमान अबू बकर भी ईमान वारन जो वारिस। रब जो कुरान तो ॿुधाए त ईमान वारा वारिस हन। हाणे अचो मुझे मौला अली जे मथा मुझे सुने अबू बकर सिद्दीक जो इन करे दलील ॾिनो त खबर पवे त सुने अली जा असल आशिक केर ओ मुझा दोस्त। सुनो अली मौला अली मुश्किले कुशा शेरे खुदा त ओहो जवाना जह अमर जे पेट में मुझे मुस्तफा के सुञाणे ईमान आंदो। अली जे अमर जो नालो भी फातिमा, अली जे अमर जो नालो भी नालो भी फातिमा बिन्त असदा। अली अमर जे पेट में आ ऐलान नबूवत थी चुको आ। जेडी मल मुझो मुस्तफा ईंदो आ फातिमा बिन्त असद उथी भी हंदिया। खानदान जा माण्हू वॾा चवनि था फातिमा ग़लत थी करे तू वॾिया मुहम्मद नंढो आ, इन जे इस्तक़बाल में छो थी बीही? बाज़ रवायत मुताबिक़ अञा ऐलान नबूवत कोन थियो आ, नंढे ला छो थी बीही? चवे थी मां छा कयां, मुंहिंजो त वसी कोन्हे, मुंहिंजे वजूद में अलाए कहिड़ी शइ आ। इन पीरीअ ते निगाह थी पवे, उहा शइ मूंखे ज़ोरीअ उथारी थी। सुने अली सां केड़ा लेखा कने? मुझे अली सां लेखो न कर। अबू बकर जी सदाकत हक्का, उमर फारूक जी अदालत हक्का, उस्मान जी हयादारी हक्का, मुझे अली जो मुझे अली जो मौलाए कायनात हुजन हक्का। छो त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर क़ुम जे मकाम ते जने हज तो मोटिया फरमायो मुझो आखिरी हज उन चौ वाटे ते जिता चार रास्ता निकरंदा हा। दीन मुकम्मल थी चुको हो, दीन जो ऐलान थी चुको हो। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुम अल-इस्लाम दीना। कुरान वाज़े अची चुको हो, दीन मुकम्मल थी वियो, नेमतूं मुकम्मल थी वियो, रज़ा मुकम्मल थी वई। सहाबा खुश हन, हुजूर खुश हन, 1.25 लाख सहाबा जो हाणे खुशी सां मोटन था पिया। जॾहिं चौ वाटे ते पहुता केतिरा सहाबी मिस्र जे तरफ वञी चुका हा, केतिरा शाम जे तरफ वञी चुका। इन चौवाटे ते मुझे मुस्तफा पहुंची फरमायो बीहो, सभिनी के वापस सॾु कयो। सभिनी के वापस। कोई सहाबी हुया, कोई मुझे मुस्तफा जे फरमान ते शक करण वारा, शक करण वारा कोन हा। ये कोन चयो त कुरान त अची चुको आहे, दीन मुकम्मल थी चुको आहे, छाला मोटो? हुजूर जो सदा मोटी आया। 1.25 लाख सहाबा केतरी ज़मीन में वेठा हूंदा, अंदाज़ो लॻायो। तॾहिं छा लाउट हुया, एको साउंड हुया? वाह मुझा मुस्तफा तुझो मकाम। मुझे मदीने जे साईं फरमायो हाणे मथा ही जगह ठाहियो, छो त ऐलान भी मथा हुआ, करणो भी मथा ही जगह ते। हबीबन करीमन जे ला मथा ही जगह ठाही वे। टाइम के ॾिसंदे शार्ट करे आखिरी वो जुमला चवा, मुझे सुने महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन मथा ही जगह ते वेही करे तमाम 1.25 लाख सहाबा के मुखातिब थींदे करे उन्होंने तवज्जह करे उनके दीन जो कुछ ज़रूरी अहकामात बुधाए। पाण फरमायो मां मुस्तफा ऐलान थो कयां, वो ऐलान खड़ो हो मूंखे पंहिंजे मौज़ू मुताबिक मुख़्तसर करणो आहे। पाण हज़रत अली खे सोना अली या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा। ऐ अली तू मां मुस्तफा जो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव। हेदिया आया अली सोने के बाह खा वठी अली जी बाह मथे करे मुझे मुस्तफा फरमायो गदीर ख़ुम जे मकाम ते 1.25 लाख सहाबा जे साम्हूं मन कुंत मौला फअली मौला। जंहिंजो मां मुस्तफा आका हां जो अली उन जो आका। सुभान अल्लाह। जंहिंजो मां मुस्तफा सरदार हां अली उन जो सरदार आहे। जंहिंजो मां मुस्तफा अगवान हां अली उन जो अगवान आहे। वाह उमर फारूक तुंहिंजी मोहब्बत देर कोन थो करे, ऐलान थो करे या रसूल अल्लाह अली जो वलीयुन कुल मुमिन क़यामत अचण वारनि ईमान वारनि जो अली अगवान। पहिरियों आवाज़ ॾियण वारो केरु आहे? जो अमीर उमर आहे।
केरा अमीर उमरा तमा तवा का तो पूछा गाल खत्म न थी वने फातिमा बिनत सद थी बीठी खानदान वारन मना कई जे मां छा कया उठाण वारो तो उठारे जे सुभाणे दिसंदासी पाण में मशवरो करे किला हरी बाहू बधाओ जंजीरों सा जान जकड़ियो हबीबन जे अचर जी घणी थी जे अजु ॾिसो तो के उथण वारो कीअं तो उठारे फातिमा बिनत सद खामोशा जी मदीने वारे मीर जी ज़ात अची रही आ अञा ऐलान नबूवत भी कागल ऐलान नबूवत भी कोन थियो आ जी मुस्तफा जी ज़ात अची रही आ जी हस्बे मरमून फातिमा बिनत सद उठी करे मुझे मुस्तफा जो इस्तकबाल कंदिया अज जंजीरन में चकड़ी पईया ये मजे सा उठे थी जंजीरों पाणी टुटंदियूं जंजीरों जे टोड़न वारो केरा केरा अमर जे पेट में बच्चे के निगाह ॾियण वारो केरा निगाह जी ताकत ॾियण वारो केरा अबू बकर दुनिया में सुञाणे ईमान आंदो आहे उहो ईमान वारनि जो वारिस आहे उन जे शान में बेअदबी कुफ्र आहे त मुंहिंजो सुहिणो अली जे अमर जे पेट में सुञातो आहे त ही मुंहिंजो आका आहे उन जे शान में बेअदबी कुफ्र न आहे त ॿियो छा आहे जवाब उहो अली जे अमर जे पेट में सुञातो ओहो अली जेके मुझे मुस्तफा बाह का वठी मथे करे चयो त जंहिंजो मां आका उन जो अली आका जंहिंजो मां सरदार उन जो अली सरदार वो ईमान वारा रब जो कुरान थो चवे त ईमान वारा भी तव्हां जा वारिस आहिनि वो अली त उहो ईमान वारो आहे जंहिं अमर जे पेट में ईमान आंदो आहे त छो न चऊं त अली असांजो वारिस अली असांजो कुरान करीम जे रूह सां अली वारिस चवण ॾोह न शिरक न गुनाह न बल्कि आइन सवाब इंशाअल्लाह ताला मजीद बचमा इन हिकड़े मौजू ते ॻाल्हाईंदुम कुरान करीम जूं मजीद आयतूं पेश कंदुम तव्हांखे ॿुधाईंदुम ॿुधण वारा टाइम सां अची वञो पंहिंजूं मूवियूं मोबाइलूं खणी अचे भरजो कुरान जूं आयतूं ॿुधाईंदुम अल्लाह त जन्नत जा वारिस बि दुनिया में बनाए छॾिया आहिनि कुरान पढ़ो मुझे मुस्तफा जा गुलाम पर इश्क सां पढ़ो कुरान पढ़ो पर मोहब्बत सां पढ़ो अदावत सां न पढ़ो दुश्मनी सां न पढ़ो जेतिरो कुरान मोहब्बत सां पढ़ंदो अल्लाह ताला तव्हां असांजे मथां एतिरी महिरबानी फरमाए आख़िरी जुमलो और इल्मी तकरीर कयो हाणे तबलीगी तकरीर आख़िरी जुमलो 5 मिनट इंशाअल्लाह इहो मौजू एसिताईं यादि कजो त अली अमर जे पेट में सुहिणे नबी ते ईमान आंदो इंदर जुमे ते निगाह ते शुरू कंदासीं इहा थी तकरीर हाणे तबलीग जो छो सजण साईं जो गुलाम आहे सुभान अल्लाह रस्मी न हो हुकुम असां के तबलीग जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हिकड़ो शख्स आयो केर आयो हिकड़ो शख्स या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आणे चुको हां मगर 4 आदतों में अहिड़ी वन जेके खत्म न थियूं थियन केड़ियूं 4 आदतूं या रसूल अल्लाह कूड़ो बि मां 1 नंबर जो हां ॾाढी कोशिश थो कयां पर कूड़ ख़त्म नथो थिए माज़ अल्लाह तौबा अस्तगफिरुल्लाह या रसूल अल्लाह ज़ानी बि ॾाढो हां ज़िना जी भी कोशिश कयां तो त खत्म थे पर उहा भी खत्म न थी थे शराबी भी ॾाढो हां ॾाढी कोशिश कई थम त ईमान आंदो थम शराब न पिया पर आदत न थी वञे चोर भी 1 नंबर जो हां चोरी खां भी आदत न थी मुड़े वो मुझा महबूब झुका नजर फरमायो मुझे मुस्तफा छा फरमायो गौर सां ॿुधो मुझे आका फरमायो तू हिकड़ी शय जो असां वाइदो कर इन्हनि सभिनी जी ज़मानत असां था खणूं तू हिकड़ी शय जो वाइदो कर असां सां उहा पूरी कजां बाकी सब जिम्मा असां था खणूं मुझा महबूब हिकड़ी शय सौलिया मुझे मुस्तफा फरमायो बस इहो वाइदो कर त कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि सुभान अल्लाह छा फरमायो त कॾहिं कूड़ या रसूल अल्लाह मुंहिंजी ज़िना मुझे शराब मुझी चोरी मुझे मुस्तफा फरमायो इन सभी का तू छुटल इन जिम्मेवार असा हो दूर की हिकड़ो चवण कर मुझा महबूब वायदो अज का को कूड़ कोन हणुस उन शख्स बधाए फरमाए थो मुझे मुस्तफा जो गुलाम हो सहाबी फरमाए थो जेडी मल घर पहुतुस शराब जी बोतल खणी आयस आडो रखम
महबूब जे दरबार में वञो हो, शाम जो टाइम हुयो, शराब आडो रखी करे जेॾी महिल हथ अॻियां कयूं त महबूब मुस्तफा सां कयल वाइदो यादि अची वियो त शराब त पियां थो, शराब पी करे महबूब जे दरबार में वेंदुसि। जेकॾहिं सहाबी पुछनि त दे ख़बर अॼु शराब पी तो ठही या न, जे चवां थो न त कूड़ हणंदुसि, महबूब सां कयल वाइदो टुटी पवंदो। जेकॾहिं शराब पी करे चवां थो हा त इन सूरत में मुस्तफा करीम जे साम्हूं वेहण जे लाइक़ कोन रहंदुसि। इहे ॻाल्हियूं सोचींदे सोचींदे वञण जो टाइम थी वियो। चवे तो शराब खे बोतल खे टुकड़ा टुकड़ा करे चयो सदक या रसूल अल्लाह, हिकिड़ी आदत वई। रात थी, ज़िना जो टाइम आयो, छो त मां ज़ानी हुयुसि। दिल में ख़्याल कयो त वञा उते पहुतुसि। जंहिं औरत सां ज़िना जो प्रोग्राम रखियो उन मूंखे निहारे पुछियो दे ख़बर तुझे चेहरे में अॼु अजीब चमक नज़र अची रही आहे, कलमो त कोन पढ़ी आयो छा चवण लॻी? अॼु तुझे चेहरे में हिक नूरानी चमक अची रही आहे, कलमो त कोन पढ़ी आयो आहे। दिल में ख्याल आयो कलमो त मूं केतिरो टाइम अॻु में पढ़ियो हो, मगर इहा चमक नज़र कान पई आई। अॼु हिकिड़ो वाइदो सुहिणे नबी सां सचो पको करे आयो हा, उहो हिकिड़ो पूरो कयो अथमि त नूरानी चमक अची वई आहे। ओ ज़िना करण वारा उनखे खोले चओ त मूं कलमो यार ते पढ़ियो आहे, पको ईमान वारो थी वियो हा। जेॾी महिल ईअं उनखे चई त मुंहिंजी तोसां दोस्ती ख़तम आहे, चई तुंहिंजे दोस्तीअ जी परवाह न है, मुझो दोस्त सुनो नबी काफी पक थी त इहा मुसीबत बि टरी। बाक़ी रखी हिकिड़ी चोरी। जे सुबुह जो टाइम थियो निकतुसि, ॾिठुमि त ॾाढो माल पियो आहे। जेॾी महिल खाइण जो इरादो कयुमि, दिल में ख्याल आयो जंहिंजी हेतिरी दौलत आहे इहा मालिकीअ वारी हूंदी। जेकॾहिं को रस्ते में मूंखां पुछे त हीअ किथां वांदी ठही, जे हुनखे चवां थो त मुंहिंजी आहे त कूड़ो, जे चवां थो त फलाणे जी खणी आयो आहे त उते ई ॿधंदा, ॿधी पादर हणी सॼे मुंहं मां कढी छॾींदा। इन करे सोचींदे सोचींदे उते मालिक अची वियो। मालिक अची वियो। कि छा पियो थो सोची चोरी कंदे? चई न चोरी कोन कंदुसि। चई पोइ छो बि चोरी? चई बसि हाणे वञा थो। जेॾी महिल वञण लॻो हिन ने निहारे चई थोरो मोटी आहे, थोरो मोटी आहे। हिन दिल में ख़्याल कयो त इहा मुसीबत बि वई। दिल में ख़्याल कई हिनखे चई थोरो मोटी आहे। ऐं जीअं मोटियो चई तुंहिंजे चेहरे मां अॼु उहा मूंखे ख़ुशबू अची रही आहे जो दिल थी चवे हीअ त दौलत छा घर वारी बि खणी तुंहिंजे हवाले करे। रोदो सिधो दरबार यार में आयो। मुझो महबूब मुस्तफा पंहिंजे गुलामन सां गॾु वेठो आहे। हे दीद मां दीद कोन थो कढे। महफ़िल बर्खास्त थी वई। सहाबा वञण लॻा, लेकिन हिन जी दीद यार जे दीद में आहे। छो त जॾहिं दीद सां दीद मिलंदी आहे तॾहिं गुलामन जी ईद थींदी आहे। मुझे पुनल जे दीदुनि में दीदूं मिलाए। सहाबी पुछनि था छा थी वियो थे? अॼु कमकार कोन थो करी। चवे थो सॼी दुनिया भोरी हिन पीर जे मथां जंहिंजे हिकिड़ी दीद एतिरी इज़त ॾिनी आहे। इन पीर जे दीद मां डरो नथो थिए। मुंहिंजो रब बि राज़ी थियो आहे, मूं ते महबूब मुस्तफा बि राज़ी थियो आहे। ईमान वारो पैगाम मिलियो सहाबी रसूल खां त अल्लाह जे नबीअ खे अल्लाह वयुअल्लिमुहुल किताब वल हिकमत, किताब जो इल्म भी अता फरमायो हो, हिकमत जो इल्म भी अता फरमायो हो। हिकमत इहा हुई त चोर खे सिधो सो चोर न चओ, ज़ानीअ खे सिधो सो ज़ानी न चओ, शराबीअ खे सिधो सो शराबी न चओ, गुनहगार खे सिधो सो गुनहगार चई नफ़रत जो इज़हार न कर, बल्कि हिकमत सां प्यार सां हुन सां अहिड़ो तरीक़ो अख़्तियार कर जो सिंधी में चवंदा आहिनि नांग बि मरी वञे ऐं लठ बि बची वञे। अहिड़ी हिकमत अख़्तियार कर जे मुंहिंजे सुहिणे नबी अख़्तियार कई। पाण सहाबा खे फरमायो हाणे ॿुधायो हिकिड़ी शइ खे क़बूल करण सां सभु मुसीबतूं निकिरी वयूं। अचो त तव्हां सां बि अज़म कयूं
त सुहिणे नबीअ सां सहाबीअ जे कयल वाइदे खे पारींदे अॼु असां बि वाइदो था कयूं त मुंहिंजा मौला तोसां वाइदो आहे त अॼु खां पोइ कूड़ न हणंदासीं। हिकिड़ी शइ खे छॾण जो रब सां वाइदो कयो, रब तव्हांजूं सभई बुरायूं ख़त्म करे तव्हांजे लाइ भलायूं पैदा। अल्लाह ताला जी ज़ात मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल और मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। 5 मिंट मथे थी था वञनि परवाह न आहे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे दरे यार जी हाज़िरी नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन सुन्नत